पर महसूस न थींदो हुयो त असां ग़रीब आहियूं, छो जो पीउ जहिड़ी नेमत असां वटि हुई। असां हरू भरू बि अंगल कंदा हुआसीं। ख़बर तॾहिं पई अधु राति जो टाइम हो, उनखे अची बेचैनी थी, उनखां पघर शुरू थियो ऐं उनखे सीने में सूरु शुरू थियो त असां एतिरा ग़रीब जो असांखे रक्शे जो किरायो बि कोन हो। पंहिंजे वालिद साहब खे मोटरसाइकिल ते हॉस्पिटल खणी विया। उनजी तकलीफ़ वधंदी वई, उहो सॼो फिको हेठि थी वियो। डॉक्टरनि वटि पहुतासीं, डॉक्टरनि तस्दीक कई थी फौत थी चुको आहे। असां चऊं पिया त हीअं कीअं थी सघे थो, असांजी काइनात ॼण असांखे ऊंदहि पई नज़र अचे त असां हेॾी गुरबत में ज़िंदगी गुज़ारी आहे ऐं पोइ बि असांजो अलाह असांखां असांजो अबो खसे थो सघे। हर तरफ़ माण्हुनि जे अखियुनि में घुड़ा हुया। हर माण्हू असांखे दिलासो पियो त घबरायो न, सॼी दुनिया जा अब्बा मरी विया आहिनि, तव्हां बि ज़माने में हली विया।